बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत व इन्नमा तुवफ़्फ़ौना उजूरकुम यौमल क़ियामह फमन ज़ुहज़िहा अनिन नार व उदखिलल जन्नत फ़क़द फ़ाज़ वमल हयातुद दुनिया इल्ला मताउल गुरूर। सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिक़ुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। डरता हूँ मौत से मगर मरना ज़रूर है। सब जो बेशक डरता हूँ मौत से मगर मरना ज़रूर है। लरज़ता हूँ कफन से पर पहनना ज़रूर है। हो जाता हूँ गमगीन जनाजे को देख कर, लेकिन मेरा जनाजा भी उठना ज़रूर है। होती है बड़ी कपकपी कब्रों को देख कर, पर मुद्दतों इस कब्र में रहना ज़रूर है। मैं किसी को क्या इल्ज़ाम दूँ अपनी मौत का ए दोस्त। इस दुनिया में सताने वाले भी अपने थे और दफनाने वाले भी अपने। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। जेको भी इंसान इन दुनिया में आयो आहे ज़रूर उनके हिकिड़े ॾींहुं ये दुनिया छॾणी आहे। लना मलकुन युनादी कुल्ल यौमिन लिदूलिल मौत वब्नु लिल खराबी। रोज़ानो हिकिड़ो फ़रिश्तो आहे जेको हर इंसान जे दर ते वञी ऐलान कंदो आहे लिदूलिल मौत वब्नु लिल खराब। ए इंसान ॼङियूं मरण जे लाइ ठाहियो ढहण जे लाइ, ॼङियूं मरण जे लाइ ठाहियो ढहण जे लाइ। यानी जेको ॼायो आहे सो मरंदो, जेका शइ ठही आहे उहा ढहंदी। ऐं मौत जी काई मुंद कान्हे। कणक जी मुंद, सारनि जी मुंद, वौणनि जी मुंद, कमंद जी मुंद, अंबनि जी मुंद, नारगिन जी मुंद, पर मौत अहिड़ी शइ आहे जंहिंजी काई मुंद कान्हे।
ॿार ते बची सघे थो, जवान ते बची सघे थो, बीमार ते बची सघे थो, पर तंदुरुस्त ते बची सघे थो। सियारे में बची सघे थो, उन्हारे में बची सघे थो, ॾींहं जो बची सघे थो, राति जो बची सघे थो, सफ़र में बची सघे थो, घर में बची सघे थो। ऐं आया असां वारे सां पर हितां वञिबो बिना वारे जे, आया नंबर सां पर हितां वञिबो बिना नंबर जे। मतां ईअं सम्झो त पहिरीं बाबो मरंदो, पोइ अम्मा मरंदी, पोइ वॾो भाउ, पोइ ॿियो नंबर, पोइ टियों नंबर, मां 7 नंबर ते। जेसि ताईं नंबर अचे तेसि ताईं मस्ती करे वठो। सो बाबा नंबर ते न आयो। अबो अम्मा वेठा आहिनि, पुटनि जा जनाज़ा वञी क़ब्रिस्तान में, वॾा ॿाहिरि वेठा आहिनि, नंढा हलिया। सुभाणे हर वक़्तु तैयार हुजे। शेख फरीदुद्दीन अत्तार रहमतुल्लाह अलैह बुज़ुर्ग हुयो, वो पहिरीं सेठ हुयो। अत्तार माना अतर वारो, वॾो कारोबार हुयुसि अतर जो, मुश्क ऐं अंबर जो। पोइ हिकिड़ो फ़क़ीर हुन जे दर ते आयो, अची चई शेख साहब अलाह जे नाले ते ॾे। हू गिराकनि में मसरूफ़, फ़क़ीर ॾे निहारे ई न। वरी ॿियो दफ़ो फ़क़ीर चयो शेख साहब अलाह जे नाले ते ॾे। हुन तवजो न कयो त फ़क़ीर खे बि कावड़ अची वई। चई शेख साहब मरणो बि अथई या कोन अथई? त शेख साहब बि कावड़ में चयो त जीअं तूं मरंदे तीअं मां बि मरंदुसि। उन फ़क़ीर चयो अच्छा मूं वांगुरु मरंदे? चई हा मां तो वांगुरु मरंदुसि। त उन फ़क़ीर चयो ॾिस त मां कीअं थो मरां। वॾे आवाज़ सां चई अल्लाह अल्लाह। 3 दफ़ा अल्लाह जो नालो वरितई, दम परवाज़। पोइ शेख फरीदुद्दीन अत्तार कारोबार छॾियो, पोइ फ़क़ीर जी गोदड़ी वेड़ियई, पोइ अल्लाह अल्लाह में लॻी वियो। पोइ हुनजो मौत बि ईअं ई थी। बंदनामो लिखियईं जेको असांजे मदारस में पढ़ायो वेंदो आहे। इहा ई मौत जी तयारी। फमन कान यरजू लिका रब्बिही फलयअमल अमलन सालिहा। रब फरमायो जंहिंखे यकीन थी वञे त मूंखे मरणो आहे त पोइ मौत जी तयारी करे। ऐं मौत जी तयारी छा आहे? फलयअमल अमलन सालिहा, अमल चङा करे। जेको निमाज़ पढ़े थो या मौत जी तयारी, ख़ैर ख़ैरात करे थो, ज़कात ॾिए थो, ग़रीबनि मिस्कीननि जी ख़िदमत करे थो, या मौत जी तयारी आहे। अॼु जेको हिते वाइज़ ॿुधण जे लाइ आया आहियूं, गर्मी में क़ुरान मजीद ॿुधण जे लाइ मस्जिद में वेठा आहियूं, या मौत जी तयारी आहे। इंशाअल्लाह इन जो फ़ाइदो थींदो अॻिते। मतां तव्हां सम्झो त यजायो वेठासीं मिड़ई वक़्तु ज़ाहिर कयोसीं। न बाबा ही वेहण कम वारो। 60 साल 70 साल उमिरि थी वई आहे, पाण खणाए बि पुट जे दुकान ते वेहूं था वञ त गिराक घणा आया, सेल घणी थी, गोॾनि में सूर आहे, पोइ बि सुबुह ऐं शाम ज़मीन ते वञूं था त साड़ियुनि जो फ़सुल कीअं थियो, फुटी कीअं थी आहे। ॿिए 3 महीने बैंक में बि वञूं था, मैनेजर खां पुछा था कयूं त बैलेंस घणो आहे। क़ब्रिस्तान में कॾहिं विया मिड़ई को मरंदो त वेंदासीं, सम्झूं था नी त उतां जे लाइ असां का शइ ठाही कान्हे। बैंक में पैसा आहिनि, ज़मीन में भी पैसा आहिनि, दुकान में भी पैसो आहे, तॾहिं वञूं था, सामान आहे। क़ब्र जे लाइ का शइ आहे ई कान। क़ब्र जे लाइ को सामान तयारु कयो हुजे त वञूं नी, सम्झूं था त का शइ कान्हे। सो बाबा कॾहिं कॾहिं क़ब्रिस्तान बि वेंदा कया, 8 ॾींहं 15 ॾींहं 3 ॾींहं कोशिशि कयो त हाणे क़ब्रिस्तान वेझा कयो। उहो दौर वियो हलियो जो कुलनि ते माण्हू खणी वेंदा। वेझो क़ब्रिस्तान हुजे, को ज़मीन वक़ुफ़ कयो, जीअं मस्जिद जे लाइ ज़मीन वक़ुफ़ करणु सवाबु अथव,
कब्रस्तान जे लाइ बि ज़मीन वक़ुफ़ करणु एतिरो सवाबु था। वेझो कब्रस्तान हुजे, माण्हू मस्जिद खां निकिरे त वॾनि ते के कुल पढ़े, के दुआऊं घुरे, उहे दुआउनि जा मोहताज आहिनि। हुकूमत अहिड़ो असां सां विढ़े थी जो हाणे जंहिंजी 70 साल खां उमिरि मथे थी थिए नी त उनजी पेंशन ॿीणी था जीअं मरण जे लाइ तयारी न थिए। हाणे मां तव्हां खां पुछां थो, जंहिं कुराड़े रिटायर ऑफिसर या उस्ताद जी पघार 50,000 मां जेकॾहिं वरी 80,000 90,000 थी वञे त इहो मरण जे लाइ तयारु थींदो? इहो त पुटनि खे चवंदो त हर शइ विकिणो, मुंहिंजो इलाजु कर, मां बचा। सॼो वाइदो कई त तयारी कंदासीं। हर मसले में इख्तिलाफ था, नमाज में इख्तिलाफ, रोज़े में इख्तिलाफ, हज में इख्तिलाफ, ज़कात में इख्तिलाफ। हिकिड़ा नमाज सीने ते हथ ॿधी करे पढ़नि, ॿिया दुन ते, के वरी छॾे ॾियनि, हिकिड़ा आमीन ॾाढा चवनि, ॿिया आस्ते चवनि। इख्तिलाफ आहे। ज़कात जे मसइले में इख्तिलाफ, हिकिड़ा त चवंदा ज़कात आहे ई कान्हे। हज जे मसाइल में इख्तिलाफ, रोज़े में इख्तिलाफ। हिकिड़ा जल्दी सेर कनि, इफ्तारी देर सां, जीअं शिया असां वरी सेरी देर सां, छो त नबी साईं फरमाया आख़िर सेर, सेरी पोइ थिए कई, अजलुल इफ्तार, इफ्तार जल्दी कयो। इख्तिलाफ पर माण्हुनि त ख़ुदा जी ख़ुदाईअ में इख्तिलाफ़ कयो। अहिड़ा माण्हू बि दुनिया में आहिनि जेके चवंदा अलाह आहे। हज़रत इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह वटि हिकिड़ो दायरो आयो, इमाम साहब खे चई त अलाह आहे? इमाम अबू हनीफ़ा फरमायो अलाह आहे। चई दलील? हज़रत इमाम अबू हनीफ़ा फरमायो लखे मुसलमान, नबी रसूल, सहाबा, अहल बैत, बुज़ुर्ग, वली सभु चवनि था अलाह आहे, तंहिंजे करे मां बि चवां थो त अलाह आहे। चई साईं इहो दलील मज़बूत त न आहे। इमाम अबू हनीफ़ा फरमायो तोखे पीउ आहे? चई हा बाबो आहे। दलील? चई साईं अम्मा थी चवे त हीउ तुंहिंजो पीउ आहे, मुंहिंजो मुड़ुसु आहे। इमाम अबू हनीफ़ा फरमायो तोखे हया न आहे? हिकु माण्हू जे चवण ते मञी थो त हीउ मुंहिंजो पीउ आहे, ऐं मां लखे मुस्लमान हिकु ई वक़्तु चवंदा अलाह आहे, मां उन्हनि खे न मञा? इहो बि वॾो दलील आहे। छा हर दौर में लखनि करोड़नि जे तादाद में मुसलमान चवंदा अलाह आहे, इहो दलील आहे त रब आहे। वरी पुछा कयूं त रब किथे आहे? इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह खीर जी चौरी घुराई, उन दारे खे चई त हिन खीर में मखण आहे? चई आओ मखण आहे। इमाम साहब फरमायो किथे आहे? चई त सॼे खीर में आहे। इमाम अबू हनीफ़ा फरमायो जीअं मखण सॼे खीर में आहे, हीअं रब बि सॼे जहान में। जीअं खीर में मखण आहे मञी थो पर ॾिसण में कोन थो अचे, ईअं रब बि जहान में आहे पर ॾिसण में। ज़रूरी न आहे त जेका शइ ॾिसजे उनखे मञिजे। हवा ॾिसण में कान थी अचे पर मञूं था त हवा आहे। इंसान में रूह आहे, ॾिसण में कोन थो अचे पर मञूं था त रूह आहे। ऐं जिस्म जे ज़रे ज़रे में रूह आहे। ईअं रब बि ॾिसण में कोन थो अचे पर काइनात जे ज़रे ज़रे में रब आहे। रब आहे या कोन्हे? बाबा कराची हैदराबाद में स्कूल खोलिया विया इस्लाम जे बारे में शक विझण जा। उते तरबियत इहा कई थी वञे, ख़ुदा कोन्हे, नमाज़ कान्हे, रोज़ो कोन्हे, नबूअत छा जी, रिसालत छा जी, क़ुरान छा जो। ही पाकिस्तान में शुक्र कहिजो ही वाइज़ थियनि था, जलसा थियनि था जो तव्हां हीअं असांजो ईमान बचियलु। असांजा हज़रत साईं अब्दुल्ला शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा 6 महीने साल ते जलसो रखायो, न त हीउ जेको नौजवान नसुल अथव नी, आलिम न ईंदा या त बिदअती थी वेंदा या शिया थी वेंदा। आहे या न? कल्ह मूंखे फ़ोन आई बलूचिस्तान मां,
गंदा वाह मां चयोसीं बलोचिस्तान में शीयत हुई कान वारो कयो असांखे तारीख़ ॾियो हिते शीयत असांजा सुन्नी नौजवान शिया थींदा था वाइदो कयो त जलसा रखाईंदासीं वो भी आलिम हुजे 6 महीने साल ते शादी जे तॾहिं बि जलसो रखायो वो फौत थी वञे त ईसाले सवाब जे लाइ ख़ैरात कयो त जलसो हुजे आलिम अचनि पुटड़ो ॼमे तॾहिं बि जलसो कराए वाइदो आहे न इंशाअल्लाह वेझा ई आलिम हुजनि को आलिम अचे दीन इस्लाम जी ॻाल्हि थी वञे माण्हू मदरसे में त कोन था अचनि जुमे जॾहिं बि जंहिं महिल ख़ुतबो थी त उन महिल जमायत पहुचे अल्हम्दुलिल्लाह जलसो थियो आलिम आया सभु जमायती पहुता ईमान ताज़ो थी माना सबक खे ॼण भेरो अचे ॻाल्हियूं तव्हांजो सभु ॿुधल आहिनि पर सिंधी में चवंदा आहिनि त भेरो ज़रूरी आहे असां त तव्हांखे भेरो ॼाणायूं त जीअं वरी सबक यादि थी त मीडिया सॼी उन्हनि जी आहे मोबाइल खे खोलियो त रुगो ज़ाकिर वेठा रुगो शिया वेठा अहिड़ियूं ॻाल्हियूं था कनि चङा भला असांजा पढ़ियल लिखियल सुन्नी मुस्लमान उहे मुज़ब्ज़ब थी था वञनि उन्हनि खे शक पइजी था वञनि त साहबा बरहक हुया त बहरहाल मौत हिकिड़ो वाहिद मसइलो आहे जंहिं ते सॼी दुनिया जो इत्तिफ़ाक़ आहे त मौत बरहक मुसलमान भी मने तो त मौत बरहक काफर भी मने तो त मौत बरहक जेके रब जी ज़ात के मञनि था उहे त चवनि था मौत बरहक आहे पर जेके दरिया रब जी ज़ात जा मुनकिर उहे भी चवनि था त मौत बरहक आहे कुरान भी ये तो फरमा कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत फरमाई जा भी दुनिया में चुरंदड़ शया उन जे मथा मौत जो ज़ाइक़ो ज़रूर ईंदो इंसानन जी मथा मौत ईंदो जिन्नन जे मथा मौत ईंदो पर याद रखो बाक़ी मुसलमानों अगो वक्त भी ईंदो जो आसमान जे मथा भी मौत ईंदो त इन ज़मीन जे मथा भी मौत ईंदो मां नथो चवां कुरान तो फरमा इज़ समाउन फतरत रब फरमायो जॾहिं हिन आसमान जे मथा मौत ईंदो त यो आसमान फाटी ज़रा ज़रा बनी वेंदो वइज़ल कवाकिबुल तसरत सितारनि जे मथा मौत ईंदो त सितारा भी मींहं जे कणनि वांगुरु पिया हेठि किरंदा इज़ शम्सु कुव्विरत सिज जे मथा मौत ईंदो त यो सिज भी बेनूर थी वञी जहन्नम में किरंदो वइज़ल जिबालु सुय्यरत जबल नहीं पहाड़न जे मथा मौत ईंदो तो कुरान तो फरमाए जबल ही पहाड़ भी उन्यल कपा वांगुरु पिया उॾामंदा वइज़ल बिहारु फुज्जिरत समुंदर नहीं दरियाहनि जे मथा मौत ईंदो तो कुरान तो फरमाए इन्हनि खे भी बाहि लॻी वेंदी बड़कंदा पिया हालांकि पाणीअ सां बाहि विसामंदी आहे पर कुरान तो फरमाए जॾहिं इन्हनि जे मथा मौत थींदो त जीअं पेट्रोल खे बाहि लॻंदी आहे ईअं दरियाहनि ऐं समुंदरनि खे बाहि लॻी वेंदी वइज़ल अर्ज़ु मुद्दत वअल्क़त मा फ़ीहा वतख़ल्लत कुरान तो फरमा ज़मीन जे मथा मौत ईंदो जॾहिं हिन ज़मीन ते मौत ईंदो त इहा ज़मीन सॼी लेवल में हिकु थी वेंदी ला तरा फ़ीहा इवजन वला अम्ता कुरान तो फरमा ज़मीन में न हेठाई हूंदी न मथाई हूंदी न वारीअ जा दड़ा हूंदा न खॾूं हूंदियूं ये सॼी ज़मीन लेवल में हिकु थी वेंदी तपी टामे जी बनी सच्चो कुरान सच्चो
इहो ॾींहुं थींदो वरी असां बि उथंदासीं। नबी से फरमायो शरुन्नासु यौमल क़ियामत हुफातन उरातन गुरला। फरमायूं जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो पूरी दुनिया जा इंसान हज़रत आदम खां वठी हज़रत ईसा ताईं, हज़रत ईसा खां वठी क़यामत ताईं जेके नबी रसूल साहबा अल बैत बुजुर्ग वली इमाम शहीद मुसलमान काफिर यहूदी ईसाई जेके मरी विया मिट्टी थी विया या वांगे उन्हनि खे बाहि में साड़े छार बनाए दरिया में छार उछलाए छॾी फाड़ींदड़ जानवर उन्हनि खे खाई विया। कुरान तो फरमा वलक़द जीतुमूना फुरादा। तव्हां सभु इंसान क़यामत जे ॾींहुं असांजे साम्हूं ईअं पेश थींदव जीअं बच्चो अम्मा जे पेट मां ॿाहिरि ईंदो आहे। कमा ख़लक़नाकुम अव्वल मर्रा, जीअं पहिरियों दफ़ो तव्हां अम्मा जे पेट मां ॿाहिरि आयो। रब फरमायो क़यामत जे ॾींहुं तव्हां सभु क़ब्र मां ईअं ॿाहिरि निकिरी ईंदव। हुफ़ातन उरातन गुरला, मथा उघाड़ा हूंदा पेर उघाड़ा हूंदा, जिस्म ते भी कोई कपड़ो कोन हूंदो। अम्मा आशार के अर्रिजाल वन्निसाउ जमीअन यंजुर बाज़ुहुम इला बाज़। सही मर्द भी उते औरतूं भी उते, मर्दन जे जिस्म ते भी कोई कपड़ो न, औरतुन जे जिस्म ते भी कोई कपड़ो न। ई त हया ऐं शर्म जो मकाम हूंदो। मर्द औरतुन खे ॾिसंदा, औरतूं मर्दन खे ॾिसंदियूं। नबी साईं फरमायो या आशा अल अमर अशद मिन अन यंजुर बाज़ुहुम इला बाज़। आशा मामलो एॾो सख़्तु हूंदो, एॾो दर्दनाक ॾींहुं हूंदो जो मर्द खे ज़रूरत न थींदी जो औरत ॾे निहारे, औरत खे ताक़त न थींदी जो मर्द ॾे नज़र करे। अल्लाह जो गज़ब ऐं कहर जुंबश ऐं हरकत में हूंदो। वस्समावात मतवियातुन बियमीन। कुरान तो फरमा सत आसमान पन्ने वांगुर अल्लाह जे सजे हथ में वेगल हूंदा। यौम नत्वी समा कतई सिजिल लिल कुतुब। रब फरमायो जीअं पन्ने के वेगे उछलाइबो आहे इं असां आसमाननि खे पन्ने वांगुरु वेड़े करे उछलाईंदासीं। ये पूरी मखलूकात रब जे बेकुदरत जे हथ में हूंदी। अल्लाह ताला पंहिंजी कुदरत ताक़त जो मुज़ाहिरो कंदे फरमाईंदो अइनल मुलूक, काथे आहिनि उहे बादशाह, काथे आहिनि उहे सरदार ऐं ख़ान जेके दुनिया में दावा कंदा फलाणो मुल्क मुंहिंजो, फलाणी ज़मीन मुंहिंजी। किथों भी जवाब कोन ईंदो। 3 दफ़ा रब सवाल कंदो पर जवाब न ईंदो। अल्लाह से चौथे दफ़े पाण फरमाईंदो लिल्लाहिल वाहिदिल क़हार। अजो ने अल्लाह जी बादशाही आहे जेको आहे त अकेलो पर सभिनी खां ॾाढो। वखशातिल अस्वातु लिर्रहमान। कुरान तो फरमा क़यामत जे ॾींहुं रब जी आॾो सभिनी जा आवाज़ बंदि थी वेंदा। का मुल्ला मौलवी का पीर फ़कीर खे त ॻाल्हाइण जी ज़रूरत न हूंदी पर नबी रसूल बि रब जे आॾो चूं चरा कोन कंदा। ला यतकल्लमून इल्ला मन अज़िन लहुर रहमान। कुरान तो फरमाए अल्लाह जी इजाजत खां बगैर को नबी ऐं रसूल भी ॻाल्हाए न सघंदो। यौम यजमउल्लाहु रुसुल। हाणे नबी गॾु थी काथे आहे आदम, काथे आहे शीस, काथे आहे इदरीस, काथे आहे नूह नबी। हज़रत आदम खां वठी हज़रत ईसा ताईं
सब नबी ऐं रसूल गॾु थी वेंदा, उन्हनि जी उम्मत भी बीठी हूंदी। अल्लाह ताला कावड़ ऐं गुस्से में पंहिंजे नबीअ खां पुछा कंदो, माज़ा उजिबतुम। हाणे नबीअ खां थी पुछा, माज़ा उजिबतुम, ओ मुंहिंजा नबीअ मुंहिंजा रसूल ॿुधायो, तव्हां हिन क़ौम खे दीन जी दावत ॾिनी, तौहीद ऐं रिसालत जो पैगाम पहुचायो, त तव्हांखे हिन क़ौम छा जवाब ॾिनो? माज़ा उजिबतुम, तव्हांखे कहिड़ो जवाब मिलियो? नबी ऐं रसूल अल्लाह जे कावड़ जो ताब बर्दाश्त करे न सघंदा, चवंदा क़ालू ला इल्म लना, या अल्लाह असांखे कोई पतो कोन्हे त असांजी क़ौम असांखे छा जवाब ॾे। नबीअनि ऐं रसूलनि जो इहो हाल हूंदो, वरी अल्लाह ताला अकेले अकेले नबीअ खे घुराईंदो, ही त गॾु वरी फरमाईंदो, काथे आहे मरियम जो पुटु ईसा, काथे आहे मरियम जो पुटु ईसा। हज़रत ईसा अलैहिस्सलाम अची रब जी आॾो बीहंदो। अॼु त असां चवंदासीं मुंहिंजो मुर्शिद कामिल आहे, चवंदा की न, मुंहिंजो मुर्शिद कामिल आहे, बसि मुंहिंजो मुर्शिद जहन्नम में थुक उछलाईंदो त बाहि विसावी। मुर्शिदनि रुगो पंहिंजी जान छॾाई तॾहिं बि असां खटियोसीं। सही थो चवां? मां तव्हां खां पुछां थो, पीउ मां खां वधीक को मुर्शिद आहे? औलाद जे लाइ सभ खां वधीक ख़ैर ख़्वाह पीउ मां आहे कि न मुर्शिद? औलाद खे तकलीफ़ थींदी आहे त दिलि पीउ मां जी जुड़ंदी आहे या मुर्शिद जी? कर्ज़ खणी पीउ मां इलाज कराईंदो आहे, इस्पतालुनि में पीउ मां खणंदा आहिनि, ढगा ढोर विकिणी करे चवंदा आहिनि पुटु ख़ुशि थिए। पुट जी तकलीफ़ पीउ मां जी तकलीफ़ हूंदी आहे, पीउ मां खां वधीक मुर्शिद ॿियो कोई कोन्हे को। पर क़ुरान थो फरमाए क़यामत जो ॾींहुं थींदो, लहू यफ्तदी मिन अज़ाब यौम इज़िम बिबनी। क़यामत जे ॾींहुं पीउ पियो रब खे चवंदो, या अल्लाह मुंहिंजे पुटनि खे बाहि में साड़ मूंखे बचा। अम्मा पई रब खे चवंदी, या अल्लाह मुंहिंजे बच्चनि खे बाहि में साड़ मूंखे बचा। यौम तरौनहा तज़हलु कुल्लु मुर्ज़ियतिन अम्मा अर्ज़ात। क़ुरान तो फरमाए क़यामत जो ॾींहुं थींदो, खीर प्याक बच्चो पंहिंजे अम्मा खां विसरी वेंदो, तड़पंदो पियो बच्चो खीर जी लाइ, पर अम्मा खे रहम कोन ईंदो जो बच्चे खे खणी करे खीर पियारे। इन मां मालूम थियो त क़यामत ओचितो ईंदव। छा नंढियूं निशानियूं त जेके क़यामत जूं सभु पहुची वियूं, उहे सभु ज़ाहिर थी वियूं आहिनि। बाक़ी वॾी निशानियूं दज्जाल अचे, याजूज माजूज अचे, ॿ टे निशानियूं के वॾियूं बचियूं आहिनि। बाक़ी नंढियूं निशानियूं जेके नबी साईं ॿुधाई उहे सभु पूरियूं थी वियूं। ओचितो क़यामत ईंदव, ओचितो। हदीसुनि जे किताबनि में चए थो, दांगीअ ते मानी पई हूंदी, पाट में अटो पियो हूंदो, वेलण ते मानी पई हूंदी, दांगीअ जे हेठों बाहि पई बरंदी, हिते क़यामत अची वेंदी। माण्हू आवरनि में नई ढगिल खे गाह पिया ॾींदा, खड़ पिया मले ॾींदा, हिते क़यामत अची वेंदी। माना हर शइ हूंदी, मेहियूं ही, ढगियूं ही, रोड ही, रस्ता ही, गाॾियूं, हर शइ हूंदी। पर नबी साईं फरमायो क़ुरान न हूंदो, हिकिड़ी शइ न हूंदी, क़ुरान हलियो। सुबुह जो माण्हू उथंदा, मस्जिदुनि जे दीवारुनि ते जेके आयतूं लिखियूं पयूं आहिनि उॾामी वेंदियूं। अलमारियुनि में माण्हू अची ॾिसंदा त ख़ाली पन्ना पिया आहिनि, आयतूं कोन हूंदियूं। हाफ़िज़ जो सुबुह जो उथंदा त हुननि जे सीननि मां क़ुरान हलियो वेंदो, हिकिड़ी आयत बि हाफ़िज़नि खे यादि न हूंदी।
स्वांगे सजी दुनिया कढ लगी आ कुरान ने आए या ना यहूदी ईसाई तो बायूं था जन कुरान चांद छुटे से ताकू में सजाया जाता हूँ दो दो के पिलाया जाता हूँ कुरान रब की दात दिया अल्लाह मुसलमानन मुखे ताकत सजाए रखियो ताकू भी छित जे भरसा लगायो सी मता के बार जो हथ पूछी सके सजो साल गुजरियो असा जो अदू बेनरू दर नहीं दरवाजन के छंडी दूं पेटन के छंडी दूं थाम के ताकत प्यान उन्हनि के छंडी दूं रोज़ानो पंहिंजे घर जे फर्श के पोची हणंदियूं पर सालन जा साल गुजरिया कुरान पढ़ियोसीं त कोन पर कुरान के छंडियोसीं बि कोन कबूतर ने झिड़कियुनि जूं विठियूं कुरान ते पयूं कुरान दात हुजे रब की या अल्लाह मुसलमानन मूंसां तादिया कया जो कंहिंजी में या ढगी या बकरी रिढ गुम थी वञे त मथे ते खणी करे दर दर ते था मूंखे घुमाए कुरान दात हुजे रब की या अल्लाह मुसलमानन मूं जो हशर इहो कयो आहे तो को मरी थो वञे त मथनि न था रखनि आदना में तो कुरान मजीद लिखी करे कब्र में पिया विझनि टिन ॾींहंनि खां बाद इहो मयत फाटे पियो उहा सॼी बदबू रत ऐं पू कुरान में कब्रस्तान में वञो त पत्थरनि ते कुरान जूं सूरतूं लिखियूं पयूं आहिनि कुल गिलाफ ते कुरान मजीद जूं सूरतूं लिखियूं पयूं आहिनि सॼो ॾींहुं कब्रस्तान में कुता ऐं गॾा कुरान जे मथां पिया था घुमनि दो पिलाया जाता हूँ कुरान दात हुजे रब की या अल्लाह मुसलमान मूंखे दोई करे पियनि पिया था पढ़ण जे लाइ कोई तयार कोन्हे को हिते मां जे करे कंहिंखां पुछा कया त साल में घणा ख़तमा कढंदा हो त जवाब ज़ीरो असां जहिड़ा रमज़ानी हाफ़िज़ उहे बि सिर्फ़ु रमज़ान में ॾिसंदा वरी सॼो साल कुरान खे ॾिसंदा अड़ा मुसलमान भी आंजन सॼी जिंदगी में कुरान जो खत्म न कजो सॼी दुनिया कुरान जे कढ है हिन वक्त में जेका जंग थी हले उहा स्कूल ऐं मदरसे जी जंग ये जेका जंग आहे कोरोना छाजी स्कूल ऐं मदरसे जी जंग या खतरनाक जंग इन जंग में असा शिकस्त खाधी हूँ यहूदी असा के शिकस्त नथा ॾेई सघनि तव्हांखे ख़बर आहे ट्रंप खुद तकरीर कई 40 मिनट इमरान सां 10 मिनट 15 मिनट वेठो आहे ट्रंप त PTI वारा बगिलियूं पिया हणनि साईं ट्रंप इमरान सां मिलियो इहो बेईमान ट्रंप 45 मिनट मुला अब्दुल गनी बिरादर सां वेठो आहे महिरबानी करे मूंखे टाइम मुला अब्दुल गनी बिरादर जंहिंखे असांजे पाकिस्तानी हुकूमत परवेज़ जे दौर में उन जा लटा लाहे ॿधी करे अमेरिका जे हवाले कयो अॼु अमेरिका बदमाश उन्हनि सां मिनथू पिया ट्रंप 45 मिनट मुला अब्दुल गनी बिरादर सां वेठो आहे ऐं उन इक़रार कयो त असां 22 साल इन्हनि मुल्हनि सां विया आहियूं 58 मुल्क असां सां गॾु आहे जहाज असां वटि तोपूं असां वटि टैंकर असां वटि हर क़िस्म जो हथियार असां वटि अहिड़ियूं दूरबीनूं असां वटि हुयूं जो 50,000 फुट आसमान तां जेकॾहिं किविल ज़मीन ते घुमे पई त उहा बि असांखे ॾिसण में पई अचे असां जूं टैंकूं बर्बाद थी वयूं जहाज बर्बाद थी विया लखे असांजा फौजी मरी विया अरबे खरबे डॉलर असांजा पानी थी विया ही 30,000 मौलवी 22 साल असां सां विया आहिनि हिननि जे वार खे बि ॾिंगो न आयो आहे हिननि सां आसमानी ताक़त गॾु आहे असां हिननि सां मुक़ाबिलो नथा करे सघूं उन्हनि शिकस्त मञी आहे असांखे नथा मारे सघनि हीअ जेका जंग आहे या ख़तरनाक जंग आहे तव्हांखे ख़बर आहे 100 साल अंग्रेज़ न बरे सगीर में रहियो
घणा साल 100 साल असांजा उलमा विढ़ंदा रहा तारीख़ ते तव्हां पढ़ो उलमा देवबंद साडा 3 लख आलिम अंग्रेज सां मुक़ाबिलो कंदे शहीद थी विया माल्टा जेल में कारे पानी में उलमा देवबंद खे रखियो वियो पेशावर खां वठी दिल्ली जे चांदनी चौक ताईं कोई अहिड़ो वण न हुयो जंहिंमें आलिम देवबंदी जी सिरी लटकियल न हुजे सुअरनि जे खलुनि में बंदि करे अंग्रेज असांजे बुज़ुर्गनि खे बाहि में जलायो 3 साल हज़रत शेख हिंद माल्टा जे जेल में कैद हुयो उनखे सुराख कया विया ततल शीखूं उनजे जिस्म में हयूं वयूं ज़रो बि उनजे जिस्म ते गोश्त जो न हुयो जॾहिं कराची बेड़े में अची शेख हिंद लथो त हिन अंग्रेज बहावलपुर जो मीर रहीम बख्श खान हुयो जेके ये पिठू आहे अंग्रेज जेके भी असांजे मुल्क पाकिस्तान में मिनिस्टर तव्हां ॾिसो था इन्हनि जी तारीख़ तव्हां पढ़ो इन्हनि जा वॾा सभु अंग्रेज जा ग़ुलाम हुया पंहिंजा माण्हू अंग्रेज खे ॾिनऊं त हिननि मोलनि सां विढ़ो अंग्रेज इन्हनि खे जागीरूं ॾिनियूं जायदाद ॾिनियूं जेके बि हिन वक़्तु मिनिस्टर आहिनि तव्हां उन्हनि जी तारीख़ पढ़ो अंग्रेज वियो हलो उन्हनि जा ग़ुलाम असांजे मथां हुकूमत पिया कनि मीर रहीम बख्श खान के मोकिलियो त शेख हिंद खे तूं सम्झा त हाणे तुंहिंजे जिस्म ते गोश्त जो ज़रो ई कोन्हे को हाणे सुकून सां वेह अंग्रेज सां मुक़ाबिलो न करे सघे मीर रहीम बख्श खान बहावलपुर वारो उते वियो हज़रत शेख हिंद सुता पिया वेही कोन पिया सघनि जिस्म ते गोश्त जो ज़रो ई कोन हो त मीर साहब चयो शेख हिंद अंग्रेज जी हुकूमत आ फौज अंग्रेज वट हुकूमत अंग्रेज वट सजी दुनिया ते उन जी हुकूमत आ 3 साल तू कैद में रही आयो ही हाणे सुकून सां वेही रह अंग्रेज सां मुक़ाबिलो कोन करे सघंदव त हज़रत शेख हिंद रहमतुल्लाह अलैहि उथी वेठो शेख हिंद फरमायो ये तव्हां असांजे मुल्क जा सरमाएदार ऐं जागीरदार ऐं मीर आहियो जेके अंग्रेज़नि जा ग़ुलाम अंग्रेज़नि जूं थुकूं पिया चटियो हज़रत शेख हिंद फरमायो मां जंहिं जाइ ते जंहिं मुल्क में जंहिं ज़मीन ते अंग्रेज जी हुकूमत हूंदी मां उन ज़मीन ते मरण बि नथो चाहियां मां नथो चाहियां त उन मुल्क में मुंहिंजी क़ब्र हुजे जंहिं मुल्क में अंग्रेज जी हुकूमत एॾो असांजा उलमा आहिनि सां विढ़िया हीउ मुल्क उन्हनि उलमा जी क़ुर्बानी सां आज़ादु थियो अंग्रेज तो निकितो बरे सगीर पोइ लाड मेकालो हिते आयो उन अची चयो त छा सबबु आहे जो हीउ मौलवी असांजी हुकूमत तस्लीम नथा कनि हितों जे जागीरदारनि नवाबनि सरदारनि ये भुट्टनि जा वॾा ये लीगनि जा वॾा ही जेके तव्हांजा महर सरदार हिननि जा वॾा ये सभु उन्हनि जा ग़ुलाम हुया उन्हनि चयो असां त तव्हांजी ग़ुलामी क़बूल कयूं था पर ही मौलवी तव्हांजी हुकूमत नथा पोइ उन्हनि चयो त हाणे हिननि मौलवियुनि खे कीअं ख़तमु कजे त हितों जे नवाबनि ऐं सरदारनि जागीरदारनि चयो त जेसि ताईं क़ुरान जी तालीम हूंदी मोहम्मद मुस्तफ़ा जी तालीम हूंदी आसमानी तालीम हूंदी तव्हां हिननि मौलवियुनि खे ख़तमु न करे सघंदव पोइ हुननि अलीगढ़ यूनिवर्सिटी जो बुनियादु विधो पहिरें नंबर ते हुन मां क़ुरान जी तालीम ख़तमु कयूं हदीस जी तालीम ख़तमु कयूं फ़िक़्ह जी तालीम ख़तमु कयूं हुन ऐलान कयो त क़ुरान जी तालीम असांजे यूनिवर्सिटी में न थींदी फ़िक़्ह जी तालीम न थींदी हदीस जी तालीम न थींदी फ़ारसी ज़ुबान ख़तमु कई पोइ उन लाज में काले चयो जेको असांजे हिन यूनिवर्सिटी में ईंदो उहो रंग ई नस्ल जे लिहाज़ सां हिंदुस्तानी हूंदो पर उनजो ज़हन ऐं सोच इंग्लिस्तानी हूंदी 1857 त 1866 में माना 3 ऐं 6 घणा 9 सालनि खां बाद दारुल उलूम देवबंद जो बुनियादु तो मौलाना मोहम्मद कासिम नानोतवी रहमतुल्लाह अलैहि दारुल उलूम देवबंद जो बुनियाद रखियो मौलाना फरमायो जेको असांजे हिन मदरसे में ईंदो ओ रंग ई नस्ल जे लिहाज़ सां हिंदुस्तानी हूंदो पर उनजो ज़हन ऐं सोच अरबस्तानी हूंदी हितों खां वठी मुक़ाबिलो थियो आहे औलाद मेकालो वियो बर्तानिया वारनि खे चई त हाणे घबराइण जी काई ज़रूरत कान्हे का असां उन्हनि खे अहिड़ो तालीमी निसाब ॾेई आया आहियूं
जो हिंदुस्तान पाकिस्तान जा हिंदू ऐं मुसलमान ईसाई तो कोन थींदा पर मुसलमान मुसलमान न रहंदा हिंदू हिंदू न रहंदा असांजे इदारनि में जेके पढ़ंदा उहे तव्हांजा ग़ुलाम हूंदा भली तव्हां बर्तानी में वेठा हुजो पर हुकूमत तव्हांजी हूंदी हाणे मां तव्हां खां पुछां थो मुसलमाननि ते हुकूमत अंग्रेज़ जी आहे या दुबई जे लाइ मौलाना फज़ल रहमान तव्हांखे चयो कोन दुबई में ये नौकर जेके वेठा आहिनि अमेरिका जा मिल्क त सॼी अमेरिका जी इसराइल खे तस्लीम उन्हनि दुबई वारनि कयो आहे इतों खां वठी आहे जंग शुरू थी आहे ऐं इहा ख़तरनाक जंग आहे इन जंग में असां शिकस्त खाधी मां तव्हां खां पुछां थो पने हाइस्कूल जे हाई स्कूल में शागिर्द घणा या असांजे लोगे वारे मदरसे में शागिर्द हालांकि असां हिन दौर में पिनी करे खारायूं पालियूं पढ़ायूं लटा कपड़ा तेल साबुण महांगाई जे दौर में पोइ बि मुसलमान पंहिंजे बच्चनि खे क़ुर नथा पढ़ाइनि होॾे ख़र्च पिया कनि प्राइवेट स्कूल तंहिंखां अलावा गर्ल्स स्कूल तंहिंखां अलावा हीअ जेका जंग आहे इन जंग में असां शिकस्त खाधी आहे इहा सर्द जंग मौलाना गुल नसीब ॻाल्हि पियो करे असां असेंबली में 3 मौलवी हुआसीं सेनेट में पोइ कॾहिं तिलावत हू कंदो कॾहिं मां कंदोसि हिकु दफ़े असां ॿई कोन हुआसीं 3 हाणे तिलावत केरु करे पोइ अब्दुर्रहमान मलक खे चयूं त तिलावत तूं कर 3 दफ़ा कुल अल्लाह पढ़े कुल अल्लाह न आहे वरी एतिज़ाज़ खे चवंदो भला तूं पढ़ उनखे बि न आहे मौलाना गुल नसीब ॻाल्हि पियो करे असेंबली में जेके भी मेंबर वेठा आहिनि सवाइ मौलवियुनि जे तव्हां चङी तरह कंहिंजी बिस्मिल्लाह ॿुधंदो बिस्मिल्लाह न ईंदनि अलहमद में 48 ग़लतियूं कंदा कुल अल्लाह उन्हनि खे ॾांहुं कोन थो अचे हाणे मां तव्हां खां पुछां थो जिन खे बिस्मिल्लाह नथी अचे जिन खे कुल अल्लाह नथो अचे जिन खे सही नमूने सां कलमो नथो अचे इहे क़ुर खे बर्दाश्त कंदा जेके भी पार्टी हुजनि पीपी हुजे लीग हुजे पीटीआई हुजे सेक्युलर लिबरल ये सब ला मज़हबन ला दीन माना जो मज़हब ऐं दीन सां कोई वास्तो कोन्हे ये सब चाहिनि थियूं त क़ुर जी तालीम ॾियूं पर जो वाइदो कयो त इंशाअल्लाह असां पंहिंजे बच्चनि खे क़ुर पढ़ाईंदासीं क़ुर मजीद जी तालीम फ़र्ज़ अथव क़ुर मजीद जा लफ़्ज़ क़ुर मजीद जी माना ऐं मतिलब इहो हर मुसलमान जे मथां सिखणु फ़र्ज़ आहे असां नथा चाहियूं त तव्हां पंहिंजे बच्चनि खे अंग्रेज़ी न पढ़ायो हिन वक़्तु उहा ज़रूरत आहे असांजे मदरसनि में हिन वक़्तु उहा तालीम दुनियावी बि ॾिनी थी वञे ऐं दीनी तालीम में पाकिस्तान सॼी दुनिया में पहिरें नंबर ते सऊदी भली इस्लाम जो मर्कज़ आहे पर उते बि एतिरी दीनी तालीम न आहे जेतिरी पाकिस्तान सॼी दुनिया में दीनी तालीम में पाकिस्तान पहिरें नंबर ते आहे सम्झो अल्हम्दुलिल्लाह पर हिन वक़्तु दुनियावी तालीम में कराची जामियातुर रशीद जामिया बिनूरिया में जेके अंदर मदरसे में स्कूल आहिनि दुनियावी तालीम ॾिनी थी वञे पूरे पाकिस्तान में पहिरें नंबर ते पोज़ीशन उतो मदरसे जे तालिबनि खई आहे स्कूलनि में पहिरें नंबर ते मदरसे जा तालिब असांजे अंदरूनी सिंध में वसाइल कोन्हनि माण्हू सही नमूने सां वधि में वधि सागल में को अन्न जो माण्हू था ॾियनि सागल में को कटो चांवरनि जो था ॾियनि बाक़ी केरु असांजे सिंध जो वॾेरो त न ज़कात थो कढे न सदको न ख़ैरात वसाइल हूंदा त इंशाअल्लाह असां बि मदरसनि में इहा दीनी तालीम सां गॾु दुनियावी तालीम बि ॾींदासीं सो जो अज़म कयो इन्हनि मदरसनि जी ख़िदमत कंदासीं इन्हनि मदरसनि जूं ज़रूरतूं असां पूरियूं कंदासीं असां शीअनि ॾे बि न वञूं बरेलियुनि ॾे बि न वञूं हुकूमत खां बि न वठूं मौलाना फज़ल रहमान चयो त हुकूमत खां रुपयो बि न वठो असां ईंदासीं तव्हां वटि अॼु वाइदो कयो त असां इन्हनि जूं ज़रूरतूं पूरियूं कंदासीं मदरसनि कोशिशि करे पाण पहुचाए त आलिम अचनि मदरसनि जे लाइ त उन्हनि खे ख़ाली न मोटायो इहो पको इरादो आहे पहिरें नंबर ते बच्चा ॾियो इंशाअल्लाह असां उनखे दीनी तालीम दुनियावी तालीम बि ॾींदासीं बे नंबर ते इन्हनि मदरसनि जी ख़िदमत कयो 3 नंबर ते दुआऊं घुरो अल्लाह ताला इन्हनि दीनी इदारनि खे आबाद करे असांजा हज़रत साईं बेर वारा रहमतुल्लाह अलैहि फरमाईंदा हा मां ख्वाब लधुमि
सॼी दुनिया में ऊंदहि लॻी पई आहे, पर किथे किथे रोशनी हुई, किथे थोरी किथे घणी। हुसैननि फरमायो मां हिन जो ताबीर कयुमि त इहे मस्जिदूं ऐं मदरसा आहिनि जिथे अल्लाह ताला जे अनवारात ऐं तजलियात जी बारिश वसे थी, बाक़ी मस्जिद ऐं मदरसे खां ॿाहिरि ऊंदहि ई हूंदा। साईं बेर वारा रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा जंहिं जाइ ते मस्जिद ठहंदी आहे 1000 साल उहा ज़मीन रब खां दुआ पई घुरंदी आहे, 1000 साल दुआ पई घुरंदी आहे त या अल्लाह हिन जाइ ते मस्जिद ठहे जो हिन मुंहिंजे मथां तुंहिंजो सजदो थिए, तुंहिंजी तिलावत थिए, माण्हू पंहिंजी पेशानी जो 1000 साल। माना हीअ मस्जिद वारी ज़मीन एॾी बरकत वारी। ऐं जंहिं जाइ ते मदरसो हूंदो आहे, क़ुरान जी तालीम हलंदी आहे, उहा जाइ बि 500 साल रब खां दुआ घुरंदी आहे त या अल्लाह हिन जाइ ते हिकिड़ो दीनी इदारो हुजे जिथे राति ॾींहुं क़ुरान मजीद जी तिलावत हुजे। माना एॾियूं भलायूं ऐं बरकत वारियूं जायूं आहिनि। तमाज़ पे कयुमि नबियनि खां पुछा थींदी, वलियनि खां पुछा थींदी। अल्लाह से फरमाईंदो या ईसा इब्न मरियम, ओ मरियम जा पुट ईसा, छा तो पंहिंजे ईसाई बिरादरी खे चयो अंत कुल्त लिन्नास इत्तखिज़ूनी व उम्मी इलाहैन मिन दूनिल्लाह, छा तो पंहिंजी क़ौम खे चयो त मां मरी वञा त मुंहिंजी ऐं मुंहिंजे माउ जी पूॼा कजो। ईसा अलैहिस्सलाम बेहोश थी वेंदो, उन जे जिस्म मां खून जा फुहारा जारी थी वेंदा। हदीस में चए थो अल्लाह जे अर्श जे छांव में उनखे रखियो वेंदो। जॾहिं होश ईंदुसि त जवाब में चवंदो क़ाल सुब्हानक, या अल्लाह तुंहिंजी ज़ात पाक आहे, मूंखे कहिड़ी ताक़त आहे जो मां पंहिंजे क़ौम खे चवां त मुंहिंजी ऐं मुंहिंजे माउ जी पूॼा कयो। या अल्लाह मां त पूरी ज़िंदगी पंहिंजे क़ौम खे इहा ई दावत ॾिनमि इन्नल्लाह रब्बी व रब्बुकुम फ़ाबुदू, मुंहिंजो रब बि अल्लाह आहे, तव्हांजो रब बि अल्लाह आहे, फ़ाबुदू इबादत ने अल्लाह जी कयो। हाज़ा सिरातुम मुस्तक़ीम, इहो ई सिधो रस्तो अथव। वरी वली अगरि थी वेंदा व यौम याशुरुहुम व मा याबुदून मिन दूनिल्लाह, उन्हनि जा मुरीद बि बीठा हूंदा। रब पंहिंजे वलियनि खे फरमाईंदो छा तव्हां पंहिंजे मुरीदनि खे चयो त असां मरी वञूं त असांजे क़बरुनि ते कुबा ठाहिजो, असांजे क़बरुनि ते अचे सजदा कजो, मेला कराइजो। छा तव्हां पंहिंजे मुरीदनि खे चयो त असां मरी वञूं त असांखे अची सॾ कजो, भिट जा भिटाई तूं सगाई कजां, पोच पीर दस्तगीर। छा तव्हां पंहिंजे मुरीदनि खे सबक ॾिना? अल्लाह जा वली बि सभु हिक ज़ुबान में चवंदा क़ालू सुब्हानक, या अल्लाह तुंहिंजी ज़ात पाक आहे, असांखे का ख़बर कान्हे, असां त जन्नत में अची मरण खां पोइ पहुतासीं। बल कानू याबुदूनल जिन्न, या अल्लाह इहे जिन्ननि ऐं शैताननि जी पूॼा कंदा। जिन ऐं शैतान इन्हनि खे न्याव ॾींदा त बाबा फलाणी क़बर ते चौकड़ी लॻाईंदे त तुंहिंजो मसइलो हल थी वेंदो, फलाणी दरगाह ते मट जो पाणी पीअंदे त तूं ख़ुशि थी वेंदे, फलाणे क़ब्रिस्तान में ख़बर बीठो आहे उन जा पन खाईंदव त तव्हां ख़ुशि थी वेंदव, सईदी मूसाणी ते वेंदो त तव्हांजा ऑपरेशन थी वेंदा। बल कानू याबुदूनल जिन्न, या अल्लाह त जिन्ननि ऐं शैताननि जी पूॼा कंदा, असांखे कोई पतो कोन्हे। महिरबानी कयो पहिरें नंबर ते पंहिंजो अक़ीदो सही बनायो। ख़ुसूसन हिन वक़्तु हीउ जेको मज़हब आहे न, मज़हब शीयत, इन जी असां इन सां असांजी दुश्मनी सिर्फ़ु इन जे करे न आहे त हीउ साहबा खे ॻाल्हाईंदा न, बल्कि ॿियूं केतिरियूं ॻाल्हियूं। पहिरें नंबर ते हिन मज़हब जो अल्लाह जी ज़ात ते हमिलो अथव। ये ॻाल्हियूं तवजो सां ॿुधो। पहिरें नंबर ते हिन मज़हब जो हमिलो अल्लाह जी ज़ात ते आहे। इन्हनि जो अक़ीदो आहे त रब खां भुल बि थींदी आहे, त रब खां वेसर बि थींदी आहे।
मां तव्हां खां पुछां थो जेको मज़हब चए थो त रब भुलजंदो बि आहे रब विसर बि कंदो आहे हुनजो ईमान कहिड़ो आहे ला यज़िल्लु रब्बी वला यंसा कुरान तो फरमाए रब को न भुल थींदी आहे न रब को विसर थींदी आहे सभु चओ असांजो रब भुल खां बि पाक त असांजो रब विसर खां बि पाक पहिरें नंबर ते इन मज़हब जो रब जी ज़ात ते हमलो अथव बे नंबर ते नबी साईं जी ज़ात ते इन मज़हब जो इन्हनि जो अक़ीदो आहे त अल्लाह खां बि भुल थी वई जिब्रील खां बि भुल थी वई असुल नबूअत रिसालत हज़रत अली साईं खे मिल गई पर जिब्रील भुलिजी वियो भुल में मोहम्मद मुस्तफ़ा वटि क़ुरान खणी वियो तंहिंजे करे इन्हनि जो अक़ीदो आहे त अली जो दर्जो नबी ऐं रसूल खां बि मथे आहे मां तव्हां खां पुछां थो नबी जी ज़ात ते इन मज़हब जो हमलो थियो या न थियो हू चवंदा त नबूअत ऐं रिसालत कंहिंखे मिल गई हज़रत अली साईं खे पर जिब्रील भुलिजी वियो तंहिंजे करे इन मज़हब वटि अली साईं जो मक़ाम नबी साईं खां मथे आहे टे नंबर ते इहो मज़हब ख़त्म नबूअत जो मुनकिर अथव असां मिर्ज़ाइनि खे चवंदा आहियूं काफ़िर आहिनि छो त उन्हनि हिकिड़े मिर्ज़ा ग़ुलाम खे नबी बनायो आहे हिन मज़हब वटि 12 इमाम इन्हनि जो दर्जो नबीअ ऐं रसूलनि खां मथे आहे इहे चवंदा त इहे 12 इमाम असांजे लाइ नबीअ ऐं रसूलनि खां मथे आहिनि ॿुधायो नबूअत जो इनकार कयूं या न ख़त्म नबूअत जो इनकार थियो या न टे नंबर ते इन मज़हब जो ख़त्म नबूअत ते जे मुनकिर अथव ख़त्म नबूअत ते हिननि जो हमलो आहे चौथे नंबर ते ये कुरान जा मुनकिर बाबा हिन साल असांजा वफ़ाक़ में जन हाफ़िज़नि इम्तिहान ॾिनो 70,000 उन्हनि जो तादाद 70 सिर्फ़ देवबंद जी मदरसे जेके हाफ़िज़ निकिता जन रुगो इम्तिहान ॾिनो गैर इम्तिहान वारा त लखनि जी तादाद में आहिनि जन हाफ़िज़नि वफ़ाक़ में इम्तिहान ॾिनो हिन साल 70,000 उन्हनि जो तादाद आहे जिन में 13,000 न्याणियूं आहिनि भला ही जेकर क़ुरान खे मञनि था असां त सवे साल पहिरियों इन्हनि खे चैलेंज ॾिनी आहे साईं अब्दुल्ला शाह बुखारी चैलेंज ॾींदो हो न त भला हिकिड़ो हाफ़िज़ त इमाम बारगाह में ॾेखारियो जंहिंजी दस्तार थी हुजे जीअं सजल चयो राफ़िज़ हाफ़िज़ कॾहिं न थी वे मरते मरते जीवे ॻाल्हि सची में कर दी यार दी गड़ोली भर दी हिकु अला कनो में डर दी सजल चयो जेको चइनि यारनि खे न मञींदो साहबा सां बुग़्ज़ रखंदो क़ुरान नसीब कोन थींदुसि पाकिस्तान त पंहिंजी जाइ ते पर ईरान जी कुंड कुर्श तव्हां तलाश कयो हिकिड़ो बि राफ़िज़ी साहबा जो दुश्मन तव्हांखे क़ुरान जो हाफ़िज़ न मिलंदो रमज़ान में असांजे मस्जिदुनि में लखनि जे तादाद में क़ुरान जा ख़तम निकिरंदा पर हिननि जे मस्जिद में हिकिड़ो बि क़ुरान जो ख़तम न निकिरंदो सम्झ में आयो त इहो मज़हब क़ुरान जो मुनकिर आहे या न चौथे नंबर ते साहबा ते तबरो करो साहबा के गाड़ी में दुनिया में कोई अड़ो मजहब ना है जन वट गार चंगी हुजे यहूदी भी चए तो द गार खराब ईसाई भी चए तो द गार खराब हिंदू बागरी भील कोलिए वांगो भी चए तो द गार खराब पर हिकड़ो मजहब दुनिया में हो जेके चवंदा त गार वडे में वडी इबादत सो मौलवी जोगी के गार न जो मौलवी अब्दुल कयूम अब्बासी के गार न जो सिद्धो वनी नबी से जे यारन के गार जो नबी से जे बीबिन के गार जो इन खो वडे में वडी इबादत भी काई काने नबी से जो पैरो पैरो कार नबी से जो पैरो पैरो मुरीद नबी से जो पैरो पैरो वर्कर हजरत अबू बकर सिद्दीक जहां कलमे जो रवाज विधो हजरत अबू बकर सिद्दीक के नबी से चयो कोन हजरत अबू बकर सिद्दीक के पाण के खबर पई त नबी से नबूवत जी दावा कया त मां अल्लाह जो रसूल हजरत अबू बकर सिद्दीक पाण आयो साईं के जे मुंहिंजा महबूब मां ख़बर ॿुधी आहे त तव्हां नबूवत ऐं रिसालत जो ऐलान कयो आहे
हज़रत अबू बकर सिद्दीक़ को मौजज़ो तलब कौन थो करे, का तहक़ीक़ कौन थो करे। नबी से फरमा हावदा अबू बकर, मां अल्लाह जो आखिरी नबी हाँ, मां अल्लाह जो रसूल आया, अल्लाह ताला मुझे वही मोकलिया। हज़रत अबू बकर सिद्दीक़ बगैर तहक़ीक़ जे अखियूं बंद करे नबी से जे हथन के बोसो दई करे जे दो अशहदु अन्नक रसूलुल्लाह, मां शाहिदी तो जा त तू अल्लाह जो सच्चो रसूल। हाँ नबी से जो पहिरियों कारकुन, पहिरियों मुरीद, पहिरियों शागिर्द जंहिं कलमे जो रवाज विधो उहो मुस्लमान न आहे त पोइ दुनिया में कहिड़ा मुस्लमान। सही तो जवाब ग़लत। असांजे मुल्क पाकिस्तान में नबी से जा सहाबा महफूज़ न ऐं हिन मुहर्रम में जेतिरी गुस्ताखी सहाबा जी थी आहे अॼु कॾहिं बि न। वरी असांजी जो दब थी पवे न त चवनि था तबर जी माना बेज़ार, माना असां बेज़ार आहियूं। मां तव्हां खां पुछां थो जेको अबू बकर खां बेज़ार, उमर खां बेज़ार, उस्मान खां बेज़ार, तलह ज़ुबैर खां बेज़ार, साद सईद खां बेज़ार, अम्मा आशा खां बेज़ार, अम्मा हफ्सा खां बेज़ार, पोइ असांजो उन्हनि सां कहिड़ो वास्तो। अॼु वाइदो कयो त असां बि उन्हनि खां बेज़ार। जे नबी जे गुस्ताखन को असां बेज़ार आहियूं, अॼु वाइदो कयो त जेको सहाबा जो गुस्ताख आहे, जेको नबी जे यारनि नबी साईं जे बीबियुनि खां बेज़ार आहे, न असां उन्हनि जी चांहि पीअंदासीं, न पाणी पीअंदासीं, न शादी, न गमी, न भत, न बिरादरी। ईअं कुते वांगुरु किना थियनि त पोइ इन्हनि खे वाइदो आहे त पोइ मस्जिद में हज़म कयो त असां इन्हनि खां बेज़ार आहियूं। न इन्हनि जो पाणी पीअंदासीं, न इन्हनि जो लंगर न्याज़ कंदासीं। ॿियो नथा करे सघो त भला एतिरो त कुझु कयो। सब कंदो नी यो पैगाम पंहिंजे दोस्तनि मिटनि माइटनि वटि पहुचाईंदो नी इंशाअल्लाह। अल्लाह से को दुआ है अल्लाह ताला तव्हां असांखे पंहिंजे महबूब ऐं महबूब जी जमात साहबा आल बैत जो सच्चो ग़ुलाम बनाए, उन्हनि सां सच्चो प्यार अक़ीदत ऐं मुहब्बत नसीब फरमाए। जेको ख़ैर ख़ैरात कयो वियो आहे, वाइज़ कयो आहे, क़ुर पढ़ियो आहे, दुआ कयो अल्लाह ताला हिन जो सवाब। जेके असांजा अज़ीज़ क़रीब नंढा वॾा जवान कुराड़ा मर्द औरतूं शुहदा करबला साईं मौलाना अब्दुल कईम साहब जो वालिद साहब सभिनी जे रूहनि खे अल्लाह हिन जो सवाब पहुचाए। सब वेठा हुजो, कोई गज़ल चवंदो पोइ वरी ॿियो प्रोग्राम थींदो। इनात ख़ान